अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं यानी हसन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जुल्द टियों, परियुनि, देवनि, जादूगरनि, ॾाइणियुनि ऐं नजुमियुनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। ये ॻाल्हि विचोले तालुके हाला मां काज़ी नूर मोहम्मद खां मिली। कहाणी आहे छोकिरो ऐं देव। कंहिं ॻोठ में हिकिड़ो ग़रीब शख़्स रहंदो हो, जंहिंखे हिकिड़ी ज़ाल, हिकिड़ो पुटु ऐं 2 धीअरूं हुयूं। हिननि जो गुज़रान मच्छीअ ते हूंदो हो। कुदरत अहिड़ी जो उन शख़्स खे रोज़ु 5 मच्छियूं नसीब थींदियूं हुयूं, जेके हू सभु हिकिड़ी हिकिड़ी करे विराए खाईंदा हुआ। ईअं कंदे हिननि खे केतिरा ई ॾींहं गुज़री विया, पर हिननि जो पेट कूत ॾाढो तंग पे गुज़रियो। नेठि हिकिड़े ॾींहुं ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे चयो त ईअं केतिरा ॾींहं किसो हलंदो, हाणे छोकिरो बि अची जवान थियो आहे ऐं उनखे कुझु कमाइणु खपे। तंहिं ते उन शख़्स चयो त हिते त को अहिड़ो धंधो आहे ई कोन, किथे वञी कमाए। तंहिं ते ज़ाल चयो त हिते धंधो न आहे त कंहिं ॿिए मुल्क में मोकिलींसि त मुड़ुसु आहे वञी कमाए अचे। मुड़ुस चयो त आउं कोन मोकिलींदुसि, ख़ुदा कंदो त हिते ई धंधो लॻी वेंदो। पर ज़ाल ज़िद ॿधी बीही रही त जेकॾहिं तूं पुट खे केॾांहुं धंधे ते न मोकिलींदे त आउं घरु छॾे थी वञां, पोइ तुंहिंजी मर्ज़ी। मुड़ुस चयो त तूं घरु छॾे वञी या न, बाक़ी आउं पुट खे कोन कढंदुसि। आख़िर ज़ाल कावड़िजी पंहिंजे माइटनि ॾे रवानी थी वई। जॾहिं गच जहिड़ो पंधु करे वई तॾहिं ॾिसे त मुड़ुसु पुठियां डोड़ंदो पियो अचे, सो बीही रही। जॾहिं मुड़ुसु वेझो आयो तॾहिं ज़ाल पुछियुसि त छा आहे। मुड़ुस चयसि त तूं घरु मोटी हल त आउं पुट खे ॿाहिरि उमाणियां थो। ईअं चई ज़ाल खे वापसि घरु वठी आयो। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेर निंड मां उथण शर्त पीउ पंहिंजे पुट खे चयो त पुट, रसो ऐं कुहाड़ो खण त हली झंग मां काठियुनि जूं 2-3 भरियूं करे अचूं। पोइ ॿई पीउ पुट सही संभरी झंग ॾे निकिता। जॾहिं घणो पंधु करे घाटे झंग में पहुता तॾहिं पीउ पुट खे चयो त अबा, तूं तेसीं ताईं 2-3 भरियूं काठियुनि जूं कर, जेसीं ताईं आउं झंग जो ख़्यालु लाहे अचां। ईअं चई पीउ झंग में हलियो वियो ऐं पुटु काठियूं करणु लॻो। जॾहिं 2-3 भरियूं कयाईं तॾहिं थकिजी हिकु वण हेठि वेही रहियो ऐं पीउ जो इंतज़ारु करणु लॻो, मगर केतिरी देरि गुज़री वई जो पिणसि कोन आयो। नेठि दिलि में ख़्यालु कयाईं त पक बाबो मूंखे छॾे भॼी वियो, सो हाणे वरी घरु कहिड़ो वञां। पोइ झंग मों करे हिकिड़े पासे उथी हलियो। पंधु कंदे कंदे हिन खे अची राति पई। जंगली जानवरनि जे ख़ौफ़ खां हिकिड़े वण ते चढ़ी सुम्ही रहियो। जॾहिं सुबुह थियो तॾहिं वण तां लही वरी हिकिड़े पासे मुंहुं करे उथी हलियो। नेठि हलंदे हलंदे हिन खे मथां अची 2 पहरनि जी महल थी। हीउ बि पंधु कंदे कंदे थकिजी पियो ऐं बुख बि ॾाढी लॻी हुअसि, सो हिकिड़े वण ते चढ़ी हेॾां होॾां निहारणु लॻो त मन का वसिया नज़र अचेमि त उते वञी कुझु पेट बि भरियां ऐं को धंधे धाड़ीअ जो बिलो बि करियां। अञा हिन हेॾां होॾां नज़र फेराई त खेसि परियां कुझु दूंहुं ॾिसण में आयो। हिन खे पक थी त ज़रूरु उहो को ॻोठु आहे। दिलि में ॾाढो ख़ुशि थियो। यकदमि वण तां लही दूंहें ॾे रवानो थियो। हलंदे हलंदे जॾहिं दूंहें वारी जॻह ते पहुतो त ॾिठाई त मार हिकिड़ा वॾा बुंड आहिनि जे पिया दुखनि ऐं परियां हिकिड़ो देव आहे जो सुतो पियो आहे। पासे में वॾो वाड़ो आहे जिते बेअंदाज़ मेंहियूं ॿधियूं बीठियूं आहिनि। देव खे ॾिसण शर्त हिन खे ॾाढो डपु लॻो, पर नेठि दिलि जले आहिस्ते आहिस्ते वञी देव जे पासे में बीठो, पर ॾिठाई त देव सुतो पियो आहे। हिन दिलि में ख़्यालु कयो त देव अलाए जे केॾीअ महिल उथे, सो यकदमि भांडार में घिड़ी उतां हिकिड़ी ॻूण अटे जी वॾी तगारीअ में लाहे हथनि पेरनि सां ॻोहे हिकिड़ो वॾो कोक करे बाहि ते पचायईं। तंहिंखां पोइ उन ई तगारीअ खे साफ़ु करे उन में सभु मेंहियूं ॾुही माठड़ी करे वेही रहियो। घच देरि खां पोइ देव आरस मोड़े उथियो ई मस त छोकिरो डोड़ी मामा मामा करे वञी पेरें पियुसि। देव रड़ करे चयसि त ऐ आदमज़ाद, जेकॾहिं तूं मामा मामा न करीं हा त आहुर जेॾा दाणा करे छॾियईं हा। तंहिंखां पोइ देव उथी हथ मुंहुं धोतो ऐं रधण पचाइण जी तयारी करणु लॻो, पर देव ॾिसे त अॻे ई रोट बि पको पियो आहे ऐं खीर बि ॾुधो रखियो आहे, सो ॾाढो ख़ुशि थियो। पोइ त ॿिन्ही गॾिजी
उहो रोट खाधो ऐं खीरु पीतो। उते राति बि अची पई, सो छोकिरो माठ करे सुम्ही पियो। जॾहिं सुबुह थियो तॾहिं देव छोकिरे खे चयो त ही मेंहूं झंग ॾांहुं काहे वञ, हिननि टिनि पासनि ते भली वञिजे पर चोथे पासे ॿिन न वञिजे। ईअं चई देव त अलाए जे केॾांहुं हलियो वियो ऐं छोकिरो मेंहूं काहे झंग ॾे हलियो वियो। अहिड़ीअ तरह केतिरा ई ॾींहं गुज़री विया। नेठि हिकिड़े ॾींहुं हिन दिलि में ख़्यालु कयो त देव हिन चोथे पासे खां मना कई आहे, पर अॼु त हिन पासे वञी ॾिसां त छा आहे। उहो ख़्यालु करे हू उन ई पासे वियो। ॾिठाई त हिकु वॾो शाही मैदान गाह सां भरियो पियो आहे। हू ॾाढो ख़ुशि थियो ऐं मेंहूं खणी उन चरागाह में छॾियईं ऐं पाण हिकिड़े वण हेठि वेही रहियो। अञा हिकु पासे नज़र खणी करे त 4 ॾाइणियूं ॾांहुं मींहं वाच कंदियूं अचनि। छोकिरे जो उन्हनि खे ॾिठो त सम्झाई त अलाए जे केरु आहिनि, सो यकदमि उन वण ते चढ़ी वियो। जॾहिं 4 ॼणियूं वेझो आयूं तॾहिं छोकिरे खे चयऊं त लही आ, अची असां सां रांदि कर। पर छोकिरे चयनि त आउं हेठि लही नथो सघां। अवी हीअं करियो जो ही ड्रब बीठा आहिनि, उन्हनि जी मूंखे रस्सी वटे ॾियो त उन ई ते आउं लही अचां। पोइ चइनी ॾाइणियुनि ड्रब वढे उन जी नोड़ी वटे तयारु करे छोकिरे खे ॾिनी। छोकिरे हिकदमि उन जो छलो ठाहे वठी जो उछल ॾिनी त सिधो चइनी जे ॻिचुनि में वञी पई। वरी वठी जो छिक ॾिनाई त चइनी ॼणियुनि खे गोघो अची वियो। हिननि घणे ई छॾाइण जी कोशिशि कई मगर फाहीअ मां निकिरी न सघियूं। नेठि घुटकी घुटकी दम ॾिनऊं। उन खां पोइ ही मेंहूं काहे सिधो पंहिंजी जॻह ते आयो ऐं अची देव सां समूरी हक़ीक़त कयाई। देव यकदमि हिन सां गॾिजी अची उहे ॾाइणियूं ॾिठियूं ऐं छोकिरे खे शाबाश ॾेई चयाईं त तो ही तमामु सुठो कमु कयो आहे। ही 4 ई देव हुआ जन सां मुंहिंजी जंग हुई ऐं मूं उन्हनि जे करे डप खां तोखे हेॾां वञण खां मना कई हुई। तो मूं ते वॾो अहसान कयो आहे, हाणे घुर जेकी घुरणो हुजई। छोकिरे देव खे चयो त मामा आउं तमामु ग़रीब माण्हू आहियां ऐं असांजो ॿियो को बि धंधो कोन्हे। हाणे मुंहिंजा माउ पीउ मुंहिंजे इंतज़ार में हूंदा, तंहिं करे मूंखे पंहिंजे मुल्क छॾे अचु। देव उहा ॻाल्हि क़बूल कई। पोइ देव हिन खे पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां पंहिंजनि मेहनि मां अधु ॾिनो ऐं हिन खे उहे कहराए संदसि ॻोठ वटि छॾे आयो। जॾहिं छोकिरो पंहिंजे माउ पीउ ऐं भेणुनि वटि पहुतो तॾहिं उहे हिन खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थिया ऐं पोइ हमेशह गॾु रहंदा आया।